शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में सभी दोस्तों खे खुश आमदीद। अज धमाकेदार अपडेट अची चुकी है पंजाबी ड्रामे जी। हाँ चाकर खान अकबर खान जी अथा पकड़जी बीहर मारियो वेंदो कोमल सां गॾु। चाकर खान ऐं कोमल के गोठ के ॿाहिरियां पकड़े वठंदो, भॼण न ॾींदो, इन्हनि मारे छॾींदो। आख़िर अचण वारे एपिसोडनि में छा थींदो छा न थींदो, सॼी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं नंढे वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों ईअं न थींदो, हिन जगह चाकर खान कामयाब थी वेंदो हितां, ॻोठ मां बि निकिरी वेंदो। अकबर खान जा माण्हू उनखे कोन पकड़े सघंदा, छो चाकर खान घणी क़ैद काटी आहे ऐं कोमल भी उनजो साथ ॾेई रही आहे। चाकर खान पंहिंजी प्लानिंग में कामयाब थी वियो। चाकर खान जी शुरू खां इहा प्लानिंग हुई कहिड़े बि तरीक़े सां कोमल के पंहिंजे इश्क जे जार में फसाए ऐं हितां निकिरां ऐं हिते अकबर खान जी इज़त जो फालूदो कयां। हुन पंहिंजो बदिलो बि वरितो ऐं उहे बि कयईं। हाणे अकबर खान परेशान आहे, उनजो दिमाग़ आउट थी चुको आहे, छा कयां छा न कयां। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दोस्तों। अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियोज़ में।